श्यामलाल आए तो सुख नहीं सुबह साणी हीअं टेंशन में वेठा आहियो। हरिराम छा ॿुधायांव यार। छा थियो वरी? यार हाणे ॿिनि थियण जी शादियूं आहिनि यार। अच्छा हा ॿिनि थियण जी शादियूं आहिनि, इहा जवाबदारी बि निभाइणी आहे। सभिनी खे निभाइणी हूंदी आहे। इन में प्रॉब्लम किथे थो अचे? प्रॉब्लम हरिराम अॼुकल्ह छा आहे त भेण सॼो पैसो खेल आहे। ख़र्चु खपे, शादीअ पुठियां ख़र्चु खपे, पार्टीअ पुठियां ख़र्चु खपे, बेडीअ पुठियां ख़र्चु खपे, ख़र्चे ई ख़र्च खपनि हीअंर हरिराम। त यार मां थोरो मुंझी पियो आहियां यार, मुंहिंजी एॾी ताक़त कोन्हे, मां छा कयां यार। मां हरिराम तुंहिंजो सॼणु आहियां यार, तव्हां मुंहिंजा सॼणु आहियो, तव्हां मूंखे सलाह ॾियो, मां छा कयां। ॾाढो मुंझल आहियां यार, मां ॾाढो मुंझल आहियां। श्यामलाल टेंशन न कयो। तव्हांखे ख़बर अथव त 24 अक्टूबर ते मणिनगर में समूह लगन थियणो आहे। समूह लगन सम्झो था न? हा यार ॿुधो त हूंदव। हा त बसि चिंता छो था कयो। उन्हनि समूह लगन वारनि सां तव्हां कॉन्टेक्ट कयो ऐं तव्हां चओ त मां उन्हनि सां तव्हांजो कॉन्टेक्ट कराए ॾियां। मां तव्हांजो यार हरिराम एहसान न भुलंदोमांव यार। बसि तव्हां मुंहिंजे सां कॉन्टेक्ट करायो, उन्हनि सां मां तव्हांखे मिलायां थो। हा हू सॼो प्रोसीजर कीअं तव्हांखे थींदो आहे, छा थींदो सम्झाईंदा आहे। ऐं बसि पोइ तव्हांखे उन में पंहिंजी एंट्री कराइणी आहे ऐं पंहिंजे ॿारनि जी बिना टेंशन जे शादी कराइणी आहे। यार लख रुपए जी ॻाल्हि आहे, पर ॿी तकलीफ़ अची रही आहे यार मूंखे। तकलीफ़ इहा आहे त छोकिरे वारा बि त बिना मञनि न यार। अरे प्रॉब्लम किथे थियो? श्यामलाल तव्हांखे ख़बर न हूंदी, ही जेको हाणे ऐतिहासिक समूह लगन थी रहियो आहे न, इहो नरेंद्र सोमाणी ग्रांट भगवतीअ वारे जे पारां थी रहियो आहे। अच्छा हाँ माना जेका तव्हां ग्रांट भगवतीअ में वञी रोटी खाईंदा आहियो न, उहा ई रोटी उते महिमाननि खे मिलंदी, उहा ई आजियां मिलंदी, उहा ई इज़त मिलंदी। त पोइ तव्हांजी इज़त किथां घटि थींदी ऐं छोकिरे वारा छो न कंदा? पोइ त हरिराम छोकिरे वारा बि ख़ुशि त छोकिरी वारा बि ख़ुशि। बसि सोने पे सुहागा। त बसि मां तव्हांखे मिलायां थो समूह लगन वारनि सां। महिरबानी हरिराम, मां तव्हांजो एहसान न भुलंदुसि यार। तव्हां मुंहिंजो जेको न मथे जेको कर्ज़ु हो न, जेको मुंहिंजो जेको बोझ हो न, बोझ उहो तव्हां अची करे मुंहिंजो लाथो यार, लाथो यार। श्यामलाल ॻाल्हि वंडण सां घटिजंदी आहे, वधंदी कोन आहे। तव्हां मूंसां दिलि जो हाल वंडियो, हाणे तव्हांजा टेंशन दो। दादा श्यामलाल भाई, मां मणिनगर में राजू वासवाणी, दादा हरिराम मोकिलियो असांखे तव्हां सां गॾिजण लाइ। ॾाढी ख़ुशी थी। भानु हरवाणी। अचो साईं। हा दादा तव्हां कुझु दादा? मां यार छा आहे त राजू भाई थोरो यार मुंझल हुउसि यार, मां ॾाढो। जी मुंहिंजूं ॿिनि धीअर जूं शादियूं आहिनि। जी जी भानु भाई छा तव्हांखे मां ॿुधायांव त ॾाढी दिमाग़ में टेंशन लॻो पियो हुयो। मां ॿिनि धीअनि जूं शादियूं कीअं कराईंदुसि? उन लाइ दादा हरिराम असांखे हिते मोकिलियो आहे भई थोरो तव्हां हुननि सां वञी गॾिजी अचो। अच्छा ऐं थोरो हुननि जो जेको सॼो तव्हांजे समूह लगन जो कार्यक्रम आहे उहो थोरो हुननि खे सम्झाए अचो। अच्छा त एक्चुअली राजू भाई सही ॻाल्हि ॿुधायांव, मुंहिंजो हरिराम जेके आहिनि न, हा मुंहिंजो अधु बोझ त हल्को करे विया। बिल्कुलु बिल्कुलु। मूंखे लॻे थो तव्हांखे जेको मोकिलियो अथई न, तव्हां मुंहिंजो पूरो बोझो हल्को कंदो। थी वेंदो दादा, उहो बिल्कुलु। हाणे महिरबानी करे राजू भाई तव्हां मूंखे यार ॿुधायो इहो छा प्रोसीजर आहे तव्हांजो? प्रोसीजर में कुझु कोन्हे दादा, असांजा सिर्फ़ु छोकिरे ऐं छोकिरीअ ॿ फॉर्म भरणा पवंदा आहिनि ऐं उन फॉर्म सां गॾु ॿ ID ॾियणा पवंदा आहिनि ऐं ॿ न्याणियुनि जा ऐं छोकिरे जा फ़ोटू ॾियणा पवंदा आहिनि। बसि इहा असांजी हिकु प्रोसीजर आहे। ऐं ॿारु हिकु छोकिरो 21 साल जो ऐं न्याणी 18 साल जी हुजणी खपे। पर राजू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, भई जीअं तव्हां चयो फॉर्म भरणो पवंदो आहे, फ़ोटो ॾियणो पवंदो आहे, कुझु असांखे उन लाइ कैश बि ॾियणी पवंदी छा? जी न, कुझु बि न, कुझु बि न। भई चवंदा आहिनि भई कुझु 1000 रुपया फॉर्म भरण जा। फॉर्म फिलअप खाली करण लाइ, ऐं उहो न्याणी खे असां उन ॾींहुं राति जो ई वापसि कंदा आहियूं कवर में विझी करे। जेकी फॉर्म चार्ज वठंदा आहियूं न, उहो ई फॉर्म चार्ज कंफर्म थिए न।
धणी साम्हूं वारनि खे घणा कंफर्म वठंदा ओॾी 500 रुपया ख़ाली अच्छा, हा 500 उहो ई राति जो न्याणी खे असां कवर में विझी वापसि ॾींदा स्टेज ते ठीक है, वञी ठीक है, करे ठीक है, हा ठीक है। बिल्कुलु ॿियो भला छा प्रोसीजर आहे यार प्रोसीजर हिकिड़ो में त तव्हां कुझु फॉर्म बि जो न ॿुधायो हा इहो बस अॻिते ॿुधाईंदा तव्हांजो फॉर्म वञो भरिजी वियो यार। न बस पोइ जे 24/10 ते जेको समूह लॻन आहे उन ॾींहुं सुबुह जो तव्हांखे उते अचिणो आहे ऐं उते अची पंहिंजी एंट्री कराईंदा ऑफिस ते एंट्री कराए ऐं बसि तव्हांखे उते प्रोग्राम में शामिलु थियणो आहे सुबुह जो 2 कलाक असांजे हुते लाॾनि जो सुठो कार्यक्रम हलंदो नच टुप छोकिरी वारा बि सुठी तरह नची सघनि छोकिरे वारा बि अची करे नची सघनि उन कार्यक्रम में ऐं उन में हर जेको मिजमान ईंदो उहो बि सुठे वॾी वॾी हस्तियूं ईंदियूं आहिनि मिनिस्टर ईंदा आहिनि असां वटि छा उहो बि सभु गॾु नचंदा आहिनि छा उन खां पोइ थींदी आहे ॾिख जो कार्यक्रम पूरो थियो उन खां पोइ थींदी आहे बारात निकिरंदी आहे छोकिरनि जी ऐं हिन भेरे असां 11 बारात कीअं निकिरंदी आहे यार इहो त सम्झाओ थोरा। जेतिरा जोड़ा आहिनि दादा जेतिरा दुल्हा आहिनि एतिरियूं गाॾियूं असां सिंगारियल आहे उन्हनि जी अच्छा। सॼे मणिनगर में असां हिकु बारात कढंदा आहियूं अच्छा हा ऐं बाक़ाइदे जीअं पंहिंजे घर में दूल्हो मंदर में मथो टेकण वेंदो आहे असां दुल्हन खे मथो टेकाइण बि मंदर में वठी वेंदा आहियूं अच्छा अच्छा हा सुठे नमूने जीअं पंहिंजे घर में शादी कीअं हूंदी आहे अहिड़ी ई शादी थींदी आहे असां वटि अच्छा उन खां पोइ सिधो वेॾीअ प्रोग्राम हूंदो आहे ॾींहं जी रसोई चालू थी वेंदी आहे उन खां पोइ वेॾी पते पोइ छोकिरो छोकिरी वरी तयारु थियण वेंदा आहिनि उहो कार्यक्रम तयारु थी अचनि वरी उन्हनि सुठे नमूने रिसेप्शन जो कार्यक्रम थींदो आहे उहो वरी छा शाम जो राति जो राति जो रिसेप्शन जो अच्छा, कार्यक्रम अच्छा, थींदो अच्छा, अच्छा। माने तव्हांखे ईअं महसूसु ॿारनि खे न थिए की असांजी शादी भई धामधूम सां न थी उन ॿारनि खे महसूसु ईअं थिए की असांजी शादी ॾाढी धामधूम सां थी भई भले असांजा माउ पीउ भई असांखे न करे सघिया पर जिते बि असांजी शादी थी उते ॾाढी धामधूम सां थी असांजी शादी पर अॼु में यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां शादियूं जीअं समूह लगन खां सवाइ थींदियूं आहिनि जी त उते छा आहे त कुझु यार गिफ्ट बि मिलंदियूं आहिनि उते 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 हा 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 हिते बि कुझु गिफ्टूं मिलंदियूं आहिनि छा भला असां जाम ॾाजो ॾींदा आहियूं न्याणी खे अच्छा 70 खां 80 शयूं ॾाजे में ॾींदा आहियूं अच्छा 100 बि थी वेंदियूं आहिनि 125 बि थींदियूं आहिनि जहिड़ा डोनेटर जीअं भई दानेश्वरी दान ॾींदा आहिनि ऐं हिन भेरे त असांजा मेन स्पॉन्सर आहिनि TGB जा नरेंद्र भाई सोमाणी द ग्रांड भगवती आहे नरेंद्र भाई सोमाणी पाण ख़ुदि सॼो आयोजन उन्हनि जे तरफ़ां आहे सॼो आयोजन उन्हनि जे अच्छा तरफ़ां अच्छा अच्छा आहे हा उते खाधो वाधो सभु TGB जो आहे अच्छा जी वेरी गुड हा ॾाढी सुठी ॻाल्हि चइजे मूंखे त लॻे थो यार जेके वॾा वॾा शौक़ जेके शादियूं कंदा आहिनि उन खां बि बढ़िया शादी थींदी बढ़िया बढ़िया ॾाढी सुठे नमूने जेको तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो बिल्कुलु बिल्कुलु हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे यार त ॾाढी हिकिड़ी तमामु समाज खे सुठी ॻाल्हि ॾेखारी था ऐं असांजी 11 साल ऐतिहासिक ठहिण लाइ असां हिन भेरे बारात में न्याणियुनि जी बि अलॻि सां गाॾियूं कयूं आहिनि न्याणियुनि खे बि गाॾियुनि में विहारींदासीं बारात में यार इहो कीअं माना ॿिन्ही खे गॾु विहारींदो न न्याणियुनि जी बारात अॻियां खुलियल गाॾियुनि में हूंदी ऐं पुठियां छोकिरा कारुनि में हूंदा वाह हा यार अॼु भाई ॾाढो तव्हां बढ़िया कमु करायो जी अहिड़ा त यार समाज में माण्हू हुअणु खपनि जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि असांजी सिंधी जाति खे वधाए रहिया आहिनि ऐं कुझु अहिड़ो त कमु करे रहिया आहिनि जो ॻाल्हि न पुछो दादा श्यामलाल भाई तव्हां टेंशन न कयो ये शादी अथव सिंधी समाज जी हिकु शान ऐतिहासिक शादी थींदव ऐतिहासिक शादी तव्हांजी न्याणियुनि जी शादी करे ॾिसो तव्हांखे कीअं त शांति महसूसु तव्हांजो घर का कालर मथे थींदो भई मां कंहिं समूह लगन में शादी कई आहे सम्झो था TGB मतिलबु द ग्रांड भगवती हिन शादी जो स्पॉन्सर अथव अॼु सुठे सुठे शादियुनि में हर जॻह ते खाधो पीतो कंहिंजो थींदो आहे TGB अॼु पंहिंजे समूह लगन में खाधो TGB थिए थो सभु स्पॉन्सर TGB आहे त तव्हांखे टेंशन करण जी ज़रूरत ई कोन्हे उन खां पोइ हुन ॿिया स्पॉन्सर उनजा बानीकार सभु सुठा सुठा आहिनि त शादी थींदव त तव्हांजो सोसाइटी में तव्हांजो नालो मथे थींदो पर हिकिड़ी ॻाल्हि श्यामलाल जी का शादी थी आहे अरे यार भानु भाई हरवाणी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो जी जी साईं जिते तव्हां बि आहियो न जी उते बि घणो ई कुझु आहे उहा त तव्हांजो हाणे बड़प्पन आहे या हूअं असां कंहिं वटि हलाए वेंदा कोन आहियूं पर हीअ सिंधी समाज जी शान आहे असांखे सेठ हरिराम चयो भई असांजा श्यामलाल भाई टेंशन में आहिनि असां तव्हांखे सम्झाइण आयासीं इहा ॻाल्हि सुठी अथव तव्हां बि वीचार कयो हिन शादी में फॉर्म भरियो ऐं शादी न्याणियुनि जी करायो इन में तव्हांजी बि शान अथव असांजी बि शान अथव भानु भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव जी माण्हू खे खाधे जो नालो ॾियण में गिग गॾंदी आहे जी पर तव्हां मूंखे जेको समूह लग्न ॿुधायो न दादा मुंहिंजी गिग थी करे यार मुंहिंजी गिग